नोश़रोफिरोज قائم ڪالوني जे رھواسي جوڙي نائلا سولنگي ارشاد سولنگي پيار جو پرڻو ڪري ڇڏيو आहे تحفظ جو مطالبو ان سلسلے में پيار جو پرڻو कंदड़ جوڙي نائلا ऐं ارشاد سولنگي प्रेस क्लब में मीडिया खे ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे? नाइला। बाबा कंहिंजी धीउ आहे? ज़ात जा कहिड़ो? अच्छा, शमीर खान जी धीउ आहे, ज़ात जा सोलंगी हो। बाबा किथे वेठा आहियो? क़ाइम कॉलोनी माना नोश़रोफिरोज में। बाबा कंहिंसां शादी कई अथव? जी बाबा उहो तव्हांजो छा थिए? अच्छा, पहिरां को तव्हांजो निकाह वग़ैरह थियल आहे? पक? अच्छा, तव्हां मौलवी साहब खे निकाह जी इजाज़त पाण ॾिनी आहे? तव्हांजी उमिरि घणी आहे बाबा? 15 साल? 18 साल। इहो जेको तव्हांखे निकाहनामो या फ्रीवेल हथ में आहे, जेके इन ते अंगूठा, फिगर प्रिंटूं, साइनूं तव्हांजी राज़ख़ुशी में लॻियूं आहिनि? पक? मौलवी खे तव्हां इजाज़त पाण राज़ख़ुशी में ॾिनी आहे बाबा? सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।